नाज़रीन, अवामी न्यूज़ पारा अवां खे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त इस्लामाबाद में सुप्रीम कोर्ट वफ़ाक़ी हुकूमत खां पाकिस्तान स्टील मिल जे मामले बाबति जवाब तलब करे वरितो आहे। मौजूदा मुलाज़िमनि खे वेही करे खाइण जी आदत पइजी वई आहे। स्टील मिल्स में हुकूमत जा अरबे रुपया ज़ाया थी रहिया आहिनि। सनत ऐं पैदावार जो सेक्रेटरी मामले खे फौरी तौर ॾिसे। हुकूमत स्टील मिल्स खे हलाइण घुरे थी त नवां मुलाज़िम भर्ती करे। स्टील मिल्स जी बंदिश जे बावजूद मुलाज़िमनि खे पगारूं ऐं रियायतूं मिली रहियूं आहिनि। पाकिस्तान स्टील मिल्स 2015 खां बंदि पई आहे। हुकूमत समूरे मुलाज़िमनि खे बरतरफ़ करे। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारा अवां खे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त इस्लामाबाद में सुप्रीम कोर्ट वफ़ाक़ी हुकूमत खां पाकिस्तान स्टील मिल जे मामले बाबति जवाब तलब करे वरितो आहे। मौजूदा मुलाज़िमनि खे वेही करे खाइण जी आदत पइजी वई आहे। स्टील मिल्स में हुकूमत जा अरबे रुपया ज़ाया थी रहिया आहिनि। सनत ऐं पैदावार जो सेक्रेटरी मामले खे फौरी तौर ॾिसे। हुकूमत स्टील मिल्स खे हलाइण घुरे थी त नवां मुलाज़िम भर्ती करे। स्टील मिल्स जी बंदिश जे बावजूद मुलाज़िमनि खे पगारूं ऐं रियायतूं मिली रहियूं आहिनि। पाकिस्तान स्टील मिल्स 2015 खां बंदि पई आहे। हुकूमत समूरे मुलाज़िमनि खे बरतरफ़ करे।